खे तेज बुखार है, कुछ समझण जी कर। कोन तो मरे, तोखे को भी एहसास नहीं। तोखे चयो न मुझो साथी अचे उनके मोकलिया तो दवा वठी ईंदो। हथ लाए ॾिस, हिनके हथ लाए ॾिस त हिनके केतिरो तेज बुखार है। तोखे चयो न घड़ी मुझे तो न साड़ मठ कर वे। मां मार्च कोन कंदुसि। हिन जी हालत खराब थींदी थी वञे। हिनके डॉक्टर ॾे वठी हलूं। हिते जंग में कड़ी अस्पताल खुलियल आ जो मां तोखे डॉक्टर को ॾेखारियां। जेकर हिन नंढड़े खे कुछ भी थियो न त खान तव्हां खे कॾहिं बि बख्श कोन कंदो। ॾिसी रहंदा खान खे तू मठ कर वे त क्या न पूरो पछताईंदे, ॾाढो पछताईंदे। पान तव्हां खे छा समझ में आयो? जगी तू पार पता नहीं थो न इन्हनि मां साफ़ ज़ाहिर आहे त मुंहिंजो नंढड़ो ऐं रमू इन्हनि वटि आहे। पर खान इब्राहिम त ईअं चयो त जॾहिं बि ॾोही निकितासीं पा पलान जो भरण लाइ तयारु आहियूं। जॾहिं हू ॾोही निकिता न त मां पलान हुननि जे वॾनि खां बि वठंदुसि। तूं छा थो सम्झी त मां ख़ामोश थी वेही रहंदुसि? न, कॾहिं बि न। इन इब्राहिम ऐं दिलशेर जे घरनि में घिड़ी पे जेकॾहिं हुन जा झुगा छण न कयमि न त मुंहिंजो नालो ॿिया खान न आहे। हिन वक़्तु छा सोचियो थी? इहो ई सोचां पियो त असां तरफ़ इब्राहिम जी कंहिंसां दुआ सलाम आहे। एॾां त इब्राहिम जी वारिस खान सां थोरी घणी लॻंदी आहे। जेकॾहिं वारिस खान वारनि जी उन्हनि सां दुआ सलाम आहे त पोइ वारिस खान जी मूंसां कहिड़ी दुश्मनी जो उन्हनि जे हथां इहो कमु कराईंदो? मतिलबु हाकिम खान जी तव्हां सां हाणत बणंदो हुजे। तूं हीअं कर खमीसा, उन्हनि मथां नज़र कर। मां वारिस खान ऐं हाकिम सां मिली अचां थो। सुभाणे ताईं वापसि ज़रूरु थींदुसि, पर तुंहिंजी नज़र इब्राहिम वारनि मथां ज़रूरु हुजे। ठीकु आहे? खबर नथी पए त रुस्तम खान जी मूंसां कावड़ कहिड़ी आहे। मूसा खान सां कम कंदड़ हर माण्हू रुस्तम खान उनखे पंहिंजो दुश्मन थो सम्झे। मां कम कंहिं लाइ बि कयां, पर अञा रुस्तम खे इजाज़त न आहे। छॾ तूं हिन ॻाल्हि खे, फिलहाल रुस्तम असां खां टारो करे वियो। मुझे भाउ जे बारे में छा सोचियो आहे? तोखे तुंहिंजे भाउ जे बारे में मां ॿुधाए चुको आहियां त उहो ॾोही आहे। मुंहिंजो भाउ ॾोही न आहे। ॾोही न आहे त पाण ई छॾे ॾींदसि। जेसि ताईं तव्हां न छॾाईंदवसि न त पुलिस हुनखे कोन छॾींदी। मां कुझु बि नथो करे सघां। सुभाणे अगरि तव्हां मुंहिंजे भाउ खे न छॾायो न त मां पंहिंजो पाण खे मारे छॾींदसि। ख़ैर हुजे पोइ वॾेरी नेक कम में देर कहिड़ी। हूअ बि चवंदा आहिनि त जेको कमु सुभाणे करणो हुजे न उहो अॼु ई करे छॾिजे। हा, बाक़ी हाणे ॻाल्हि आहे हिकिड़ी, जे तो वटि कुझु न आहे त इहो ज़हर जो ज़रो ख़ैरां तोखे पाण खे काथो न काथो हथु करे ॾींदी। माई तूं असांजे विच में न अच त तोखे तो धिका ॾेई न कढां। वॾेरी हाणे हितां धिका ॾेई ख़ैरां खे कढण वारी ॼाई कोन्हे। हाणे हीअं कयो, तव्हां भई पाण में निबिरी वठो त मां अचां थो। ओ बाबला, मां तोॾे आई आहियां, हिन ॾे न। ॻाल्हि कर माई बाबा। बाबला सखी बादशाह ते मुंहिंजी बास बास ख़ैरां जिस तरह ॾे ख़ैर हुजे उहा ॾियणी आहे। माई बाबा पोइ ॾेई आहे न, तव्हांखे कहिड़ो कयो आहे? बाबला उहा बास ईअं त बासियल कोन्हे न त मां वञी अकेली ॾेई अचां। बाक़ी कीअं बासी अथई? बाबला मां बास बासण वक़्तु इहा दुआ घुरी हुई त कंहिं नेक मर्द सां मुंहिंजे न्याणीअ जो लिखियो थिए। पोइ मां पंहिंजे न्याणीअ खे ऐं उन ॼाटे खे ओ हितां खां वठी सखी बादशाह ताईं पंधु वठी वेंदसि। मारे छॾी। छा चई बाबला?
अरे माई बाबा चम त अहिड़ियूं बासूं छो थी वते बासींदी जंहिंसां सूरन में अची वञूं। कुछ न थींदो बाबला, कुछ न थींदो। जे बास पूरी न कईसे न त माण्हू सूरन में वेंदो। इन ये करे बाबला जेतिरो न जल्दी बास ॾेई आयासीं त इहे ॾुख सूर मुसीबतूं जल्दी हटी वेंदियूं। पहिरां जेसर ॾेखार हुजे सखी बाछा वॾो जलाली आ बाबला जे इन जी सुख न ॾिनम न त पोइ इहे मुसीबतूं पयूं ईंदियूं। भला इहो हलणो करियां सुभाणे हलणो आहे बाबला, सुभाणे। माई गाॾियुनि जो बंदोबस्त कयां थो। न बाबला न सखी बाछा जे दरबार ताईं पंधु हलणो आहे, पंधु। 12 किलोमीटर माई केर इहो पंधु कंदो 12 किलोमीटर? पहिरां जेसर ॾेखार हुजे बाबला जे नियत सही हुजे न त असली मां चवां थी ॿ विरागा। हा बाक़ी हाणे ॻाल्हि इहा आहे मां सुबुह जो तयारी करे थी छॾियां। साझ रोथण सां ईअं पंधु पहुतासीं वञी पहुचंदासीं। रुस्तम खान असां तोखे इन ई करे घुरायो आहे असां ऐं खानू जे विच में जेको मसइलो आहे उहो हल कराए ॾे। इन कम जे लाइ तव्हांखे को ॿियो माण्हू वठणो पवंदो। माण्हू त घणा आहिनि पर विच में अचण लाइ असांखे को भरोसे जहिड़ो माण्हू नज़र नथो अचे जंहिं मथां अखियूं पूरे असां एतमाद करे सघूं। कुझु बि हुजे वारस खान, कुझु बि हुजे, मां खणी केतिरो बि ज़ोर छो न लॻायां, पर सभ खां पहिरियां खान पंहिंजा ॾोही घुरंदो। ऐं ईअं असां बि नथा चाहियूं। रुस्तम खान इहो तूं बख़ूबी ॼाणी थो। जेकॾहिं असां ज़ाहिर थियासीं त ॻाल्हि घटिजण बदिरां अञा वेतर वधी वेंदी। इन कम करण खां पहिरियों तव्हांखे इहो सोचणो घुरिबो तव्हांखे। रुस्तम खान असां तव्हां में उमेद सम्झी हिते घुरायो आहे। तव्हां सिर्फ़ु एतिरो ॿुधायो तव्हां असांजे लाइ छा था करे सघो। तव्हांखे इहा पूरी पक आहे त छोकिरी खे सहारो ॾियण वारो अकबर ई आहे? जी रुस्तम खान मां अकेलो न हुउसि, उन ॾींहुं मूंसां वारिस खान बि गॾु हुयो। असां ॿिन्हिनि अकबर खे ॾिठो। जेकर मां हिकु हुजां त मुंहिंजो नज़र धोखो खाई सघे हा। हा रुस्तम, इहा ई हक़ीक़त आहे। वारिस खान, हाकिम खान, थी सघे थो त छोकिरी हींअर अकबर वटि बि न हुजे। जेकर छोकिरी अकबर वटि बि न आहे त पोइ उन कंहिं महफ़ूज़ हंध ते छॾी हूंदी। हुनजो कमु आहे त असांखे वाट लाए। हाकिम खान ठीकु आहे, मां खानूअ सां ॻाल्हाए ॾिसां थो। कोशिशि कंदुसि त तव्हां ॿई ज़ाहिर न थियो, पर जेकॾहिं खानूअ हद खां वधीक ज़िद कयो त पोइ मूं मथां वयार न हूंदी। हाकिम खान पोइ तुंहिंजी छा सलाह आहे? वारिस खान मूंखे हर हाल में नौकरियाणी वापसि घुर्जे। हाकिम खान बाबा ॻाल्हि सिधी आहे, मां तव्हांजे करे पाण लाइ दुश्मनी कोन विहाईंदुसि। बाक़ी हा, मां विच में अची पूरी कोशिशि कंदुसि त तव्हांजो मामिलो ख़ैर ख़ूबी सां हल थी वञे। ठीकु आहे रुस्तम खान, तव्हां खान सां मिलो ऐं जेतिरो जल्दी थी सघे मसइलो हल कराए छॾियो। बाबा मां त हीअं चाहींदुसि त खान जा माण्हू खान ताईं पहुचनि ऐं तव्हांजा माण्हू ख़ैर ख़ूबी सां तव्हां वटि पहुचनि। हा जेकॾहिं हुन खां पोइ बि कंहिं मसइला पैदा थियनि था त हुनजो मां ज़िम्मेवार न हूंदुसि। इन खां पोइ तव्हां ते का बि मयार न आहे रुस्तम खान। सौदे थियण खां पोइ जेकॾहिं खान के बि मसइला खड़ा कया उनखे बि मुंहुं ॾेई वठंदासीं। ठीकु आहे यार यार। सम्झां थो त मूंखां अॻु में ई खान खे का खुड़क पइजी वई आहे, तॾहिं त हेॾां जो रुख कयो अथसि। वधीक हाकिम खान खां फोन ते मालूम करे वठंदुसि, उन खां पोइ ई वञी खान सां मिलंदुसि। कमाल जेकॾहिं खानू जो पुटु अगवा थियो ऐं इहा उनजी चाल बि न आहे त पोइ तव्हां ॿुधायो इहो कमु केरु थो करे सघे?
मूंखे नथो लॻे त खानो जेको पुट रवा थियो आहे। ड्रामो नथो लॻे कमाल खान। खानो जी हालत ॾाढी बुरी आहे। रात ॾींहं जी निंड हराम थी वई अथसि। सचायो बाबा साईं सचायो, घड़ी पल घर में वेहण कोन थो अचेसि। इहो ई त मां चवां थो, का ॻाल्हि ज़रूर आहे। वासन जेकॾहिं इहो कमु थियो आहे त पोइ इहो कमु हाकिम खान वारनि जो हूंदो। इन जो मतिलब त इहो थियो कमाल खान त हाकिम खान वारा असांखे वधीक विढ़ाइण चाहिनि था। असांखे कुझु बि नथा करे सघनि। वरी बि असर पवंदो, ज़रूर असर पवंदो कमाल खान। जेकॾहिं हाकिम खान खे इहो कमु करणो हो त पोइ असां सां सलाह ज़रूर करे हा। बाबा साईं तव्हां घबरायो न। तव्हां वेही ॾिसो त इहो हाकिम खान कीअं तो असांजे कदमनि में अची वरी किरे। कारे निकिरी पिया खान? मां तो वटि पूरा सबूत खणी अची पहुतो आहियां। मुंहिंजे ख़िलाफ़ हिकु बि सबूत ॾे, मां तुंहिंजो ॾोही, मुंहिंजो खून तुंहिंजे मथां माफ़ हूंदो। इब्राहिम खे सुञाणी? सुञाणो इब्राहिम खे। हुनजो कमु आहे पेसनि एवज़ अगवा ऐं चोरियूं करणु। छा ॻाल्हि आहे खान जो पेरा खणी अची असां वटि पहुतो आहीं? अणॼाण तव्हां बि न आहियो हाकिम खान? असांखे इहा ख़बर पइजी वई आहे, लेकिन असांजो हुन में को बि हथु कोन्हे। जेकॾहिं तव्हांजे मथां को बि माण्हू बीठो न त ॾंड ॾोह सभु भरणा पवंदो आहे। हा, असां सभु ॾंड ॾोह भरींदासीं, पर पूरी साबिती खणी अचु। कूड़े जी ज़बान ते असां एतबार कोन कंदासीं। कंहिं पके माण्हू जो सबूत हुजे। पक्की साबिती? सही तो चवी वारिस खान, सही तो चवी त पक्की साबिती जल्द खणी ईंदुसि। ऐं पोइ तव्हां ॿिन्ही खे ख़बर आहे त खान जो हिसाब किताब वठण जो तरीक़ो अलॻि आहे। हा, धमकी न खान, धमकी न। अॼु ताईं मूं धमकी नाहे ॾिनी। जेको चयो आहे उहो करे ॾेखारियो आहे, करे ॾेखारियो आहे। खान वधीक ॻाल्हियुनि खे वधाइण मां को बि फ़ाइदो न आहे। जॾहिं बि तोखे असांजे ख़िलाफ़ पको सबूत हथ अचे, पोइ अची ॻाल्हियूं कजांइ। तमामु जल्द मुलाक़ात थींदी, तमामु जल्द। अकबर अच। हाकिम खान, वो केरु आहे जंहिं खान जो रुख असां तरफ़ कयो आहे? इन इब्राहिम खां सवाइ ॿियो केरु थो थी सघे? हाकिम खान, जेकॾहिं इब्राहिम मथां वधीक ज़ोर पियो त हू खान जी हिकु ॾह बि न पचाए सघंदो। तव्हां निकिरी वञो, इब्राहिम वारनि खे वठी अमरान खे हिते आणियो। पोइ इब्राहिम वारनि मां हथु कढो, बाक़ी रुस्तम खान खां कमु कराए वठंदासीं। मां हींअर ई निकिरी थो वञा। इब्राहिम, हिन खां पहिरियों हिन कुझु थी वञे ऐं मसलो असांजी ॻीचे में पइजी वञे, हिन खे तव्हां कढण जी सोची। जेकॾहिं छोकिरे खे कुझु थी वियो ऐं खून असांजी ॻीचीअ में पइजी वियो त पोइ खान मां केर बि असांजी जान न छॾाए सघंदो। हिन खां पहिरियों अगरि छोकिरे खे कुझु थिए तव्हां वारिस खान खे फ़ोन कयो। हा इब्राहिम। हा वारिस खान, छोकिरे जी ॾाढी हालत ख़राबु आहे। कंहिं डॉक्टर खे ॾेखारियसि? खान जो असां मथां शक आहे ऐं उन जा माण्हू असांजी जासूसीअ में आहिनि। महिरबानी करे गाॾी का आहे, अची छोकिरे खे तव्हां वठी वञ। ठीकु आहे, मां शाम ताईं पहुचां थो। रुस्तम खान, जेकॾहिं तव्हां जूं के बि रंजिशूं आहिनि त उन लाइ मां माफ़ी थो घुरां।
बाक़ी हिन वक़्तु मुंहिंजा होश गुम आहिनि। ख़बर पइजी वई आहे? अञा ताईं उन्हनि जा के बि सुराख नथा मिलनि। खान जेकॾहिं तव्हां पंहिंजे कावड़ ते काबू रखो ऐं जेकॾहिं सिर्फ़ु पंहिंजे छोकिरे लाइ सोचो था त मां तव्हांखे हिकिड़ी सलाह ॾेई सघां थो। हिन वक़्तु मूंखे सॼी सोच पंहिंजे पुट जी आहे। खान मूंखे इशारो मिलियो आहे, जेकॾहिं तव्हां चाहियो त मां विच में अची मसालो हल कराए सघां थो। केर आहिनि उहे जेकी तव्हांखे विच में आणण जी कोशिश पिया कनि? खान उन्हनि ज़िमो खणायो आहे त विच में उन्हनि जो नालो ज़ाहिर न थिए। तूं छा थो सम्झी त मां पंहिंजे दुश्मननि खे माफ़ कंदुसि? न रुस्तम खान, न। मूंखे हर हाल में उन्हनि जा नाला घुर्जनि। खान पहिरियां तव्हां पंहिंजे पुट लाइ सोचियो, उन खां पोइ तव्हां पंहिंजा दुश्मन ज़ाहिर करे वेंदो। उन्हनि जा कहिड़ा शर्त आहिनि? उनजी ॼाण थोरी अकबर खे आहे। मूंखे अकबर, मां ई छा पियो ॿुधां? खन तव्हां यकीन कयो, इन मतिलबु मूंखे का बि ॼाण न आहे। मूंखे सिर्फ़ु तव्हां एतिरो ॿुधायो त हिन वक़्तु तव्हां कंहिंखे पनाह ॾेई वेठा आहियो? कंहिंखे बि न। खान जेकॾहिं तव्हांजो दोस्त तव्हां सां सचो थिए त तव्हां सिधे दग ते पहुची सघो था ऐं तव्हांजा दुश्मन बि तव्हां खां ॻुझा न रहंदा। इन करे मुंहिंजी तव्हांखे सलाह आहे त पहिरियां पंहिंजो घर फुलोरियो। इन खां वधीक मां तव्हांखे ॼाण नथो ॾेई सघां। यारो अकबर, मूंखे तो मां इहा उमेद न हुई त तूं पंहिंजे दिल जा राज़ मूंखां लिकाईंदे। हा खमीसा, वारिस खान खे ॾिठो वियो आहे। मुंहिंजो ॾोही बि इहो ई आहे। तूं हुन जो पीछो कर, मां पहुचां थो। हाणे छोकिरे खे असां घणो टाइम पाण वटि नथा रखी सघूं। छोकिरे जी हालत ॾाढी ख़राबु आहे। सिर्फ़ु अॼोको ॾींहुं सब्र कर। सिज लहण सां बंद वारे तरफ़ निकिरी अचिजो ऐं मां तव्हांखे उते ई मिलंदुसि। पोइ राति असां उतां हमराहनि खे ॿिए तरफ़ कढी वेंदासीं। राति तव्हांजो इंतज़ारु कंदासीं। हर हाल में तव्हांखे पहुचणु घुरिजे। मां पहुची वेंदुसि, तूं यकीन कर। ठीकु आहे? हाँ ॻाल्हि कर खमीसा। तव्हांजो ॾोही वारिस खान आहे। हिन वक़्तु किथे हूंदो? जल्दी ॿुधाए। असांजे पासे खां पंहिंजे ॻोठ तरफ़ वञे थो। साबिती पक्की आहे? हा, मां पंहिंजी अखियुनि सां ॾिसी ऐं कननि सां ॿुधी चुको आहियां। केॾी महिल निकिता आहिनि? हींअर अञा ॿिया वाला आहिनि जेके मां ॿुधी चुको आहियां। मां वारिस खान जो कमु तमामु करे तव्हां तरफ़ अचां थो।
खान मुझे रास्ता रोक करण जे अंजाम जी खबर थई। अंजाम पंहिंजे खे ॾिसी वारिस खान तूं पंहिंजो अंजाम सोच पंहिंजो। मां तव्हांजो ॾोही न आहियां। ॾोही न आहीं? अरे ॾे तॾहिं इब्राहिम सां मिली आयो आहीं? हा, इब्राहिम सां मिलण मां कंहिं ॿिए कम लाइ वियो हुउसि। सफ़ाईअ खे छॾ, कलमो भर। खान मूंखे मारे सुकून सां रही तूं भी कोन सघंदे। केरु सुकून सां रहंदो? ख़ैर आहे, उनखे मां पाण मुंहुं ॾेई वठंदुसि। हर कलमो, मां चवां थो कलमो भर। अकबर दिल ठाह। ॻाल्हि कर। राति इब्राहिम ऐं दिलशेर तव्हांजे अमरान खे बंद ते वठी ईंदा। खमीसा तव्हां पंहिंजी तयारी करे छॾियो, असां अचूं था। काॾे हलंदासीं? नंढड़े खे छॾाइण लाइ। दुआ कर अकबर त कामयाब बन।